भाई 2010 में जेको फ्लड आयो उन हिकिड़ो ॿोड़ियो ॻड़ी खेरो खे शहरनि जी हूअं त पसगरदाई सॼी ॿुॾी। ॿियो ॿोड़ियो हो खैरपुर नाथन शाह खे। खैरपुर नाथन शाह खे जंहिं बंदि ॿोड़ियो जेको बंदि टुटो, तव्हां अॼु बि हलो मूंसां जे उन बंद ते हिकिड़े रुपए जो बि कमु थियो हुजे त मां मुंहिंजी सज़ा जेका सज़ा तव्हां तय कयो उहा चोर जी सज़ा, उहा कागज़नि में उते ॾेखारियो वियो आहे करोड़े रुपया, पर बंद ते हिकिड़े रुपए जो बि ख़र्चु न थियो आहे। सुपरे बंद ते हिकिड़ो रुपए जो ख़र्चु न थियो आहे। ॿिए बि कंहिं 5 गाॾियूं न ॾिनियूं माण्हुनि खे त तव्हां जेको आहे सो हितां निकिरो। माण्हुनि मां हींअर तव्हांखे हिकिड़ी वीडियो रखां थो। हिकिड़ी माई आहे वीचारी, उहा मानी थी पचाए पई। उन चयो ॻाल्हाईंदे चयईं त असां इन करे न निकितासीं त असां वटि पैसा कोन हुया। रुपया खायो वेठा आहिनि, अरबे रुपयनि जूं बजेटूं खायो वेठा आहिनि, बंदनि जा जेके पैसा खायो वेठा आहिनि, जेके अरब रुपया खायो वेठा आहिनि, उन्हनि खे एतिरो बि हया शर्म कोन्हे जो उहे 5, 10, 15 गाॾियूं जेको आहे खैरपुर नाथन शाह में हिकिड़ो ॾींहुं अॻु में मोकिलिया ऐं माण्हुनि खे कढंदा रेस्क्यू कंदा। एॾो बि हया शर्म कोन्हे, एॾी लातालगी, एॾी बेहयाई, एॾी बेहसी। हिन खां वधीक ॿियो छा अञा बेहयाई ऐं बेहसी थींदी? तव्हां अवाम जे नाले ते करोड़ रुपया खाई विया आहियो, करोड़ रुपया अरबे रुपया खाई विया आहियो, पंहिंजा महल ठाराया अथव, पंहिंजा बंगला ठाराया अथव, हेठां करोड़ 1.5 करोड़ जूं गाॾियूं जेको आहे सो वेठा था वेठो। तव्हां वटि 5 वेगनूं 5 बसूं कोन्हनि जो तव्हां माण्हुनि खे जेको आहे सो था कढी सघो। हींअर माण्हू 12 फुटनि जे पाणीअ ते वीचारा वेठा आहिनि, उन्हनि जो तव्हां तहफ़ुज़ नथा करे सघो। जेके माण्हू पंहिंजे वीचारा घर ख़ाली करे आया आहिनि, उहे हिकिड़ो माण्हू पंहिंजो घर में छॾे आया आहिनि। जे नथा छॾे अचनि त राति जो चोर गाटर टीयर जॻहुनि जा गाटर टीयर राति जो जेके आहिनि सो चोर खणी ऐं हलिया था वञनि। हिकिड़े पासे ॿोॾ, ॿिए पासे गुरबत, 3 पासे महांगाई, 4 पासे ही अज़ाब हिननि हुक्मराननि जो, 5 पासे वरी ही चोर खान। यार माण्हू शरीफ़ माण्हू आख़िर काॾे वञे? शरीफ़ माण्हू आख़िर कंहिंजे पुठियां लॻे? आख़िर कंहिंखे दाह ॾिए? ही त ज़ुल्म आहे सौ सुधो। असीं त हिते शहरनि में वेठा आहियूं तॾहिं वेठा था। असां कैंप आहियां हिते कासमाबाद अलमदार चौक ते कैंप आहे। तव्हां हली ॾिसो त सही माण्हुनि सां हुते अज़ाब। मच्छर माण्हुनि खे पटे विया आहिनि, बचड़ा नंढड़ा के हेठि सुता पिया आहिनि, गंदगियूं, पाणी कोन्हे को हुते, पीअण जो साफ़ पाणी कोन्हे को। ज़ुल्म आहे वॾो। मां त चवां हिन खां वधीक ॿी कहिड़ी क़यामत थींदी? अॼु जन वटि अरब ने उहे सुभाणे ख़रबपती थी वेंदा, ऐं जेके वीचारा मिसकीन आहिनि उहे हिन ॿोॾ खां वधीक मिसकीन थी वेंदा। मां लिखियो हो कल्ह त हीअ ॿोॾ 2 रुखनि में आहे। हिकिड़ी ॿोॾ हीअ अहिड़ी आहे माण्हुनि खे, हुक्मराननि खे अरबपती मां ख़रबपती करे छॾींदी, ऐं ॿी ॿोॾ हीअ अहिड़ी आहे जेका मिसकीननि खे वेतर कंगाल बनाए छॾींदी। 5-5 लख जा घर केॾा माण्हू वीचारा घर ठाराए सघंदा? सुवाल थो, आख़िर में सुवाल थो उथारियां, एरिगेशन डिपार्टमेंट खां सुवाल थो उथारियां। असां हींअर सुभाणे परीं जेको आहे सो हाई कोर्ट में वञूं था, उते असां मुतालबो था कयूं त कमीशन क़ाइमु कयो। ख़ुदा करे को जजनि खे, को अलाह साईं उन्हनि खे का हिमत ॾिए, का कमीशन क़ाइमु कनि। उहा कमीशन जेका आहे इंक्वायरी करे त 2010 खां वठी 2022 ताईं घणा पैसा हिननि जेको आहे बंदर ते ख़र्चु कया आहिनि, ऐं उहो कमु किथे थियो आहे। ऐं खैरपुर नाथन शाह में जॾहिं 2010 में ॿोॾ आई त उन खां पोइ 2022 ताईं तव्हां कहिड़ा जोगा उपाउ वरिता? असां इन जी कमीशन दाख़िल कंदासूं, पटीशन दाख़िल कंदासूं। दोस्त आहियूं, कुझु वकील आहिनि, कुझु प्रोफेसर आहिनि, कुझु डॉक्टर आहिनि, उहो सभु गॾिजी असां उहा पिटीशन दाख़िल कंदासूं त हीअ ॿोॾ जेका खैरपुर नाथन शाह में आहे इहा हिननि हथ जी कराई आहे। इहे खोदड़ा जेके आहिनि सो इहे MP खोदड़ा असांखे ॻिचीअ में लॻा आहिनि, जिन वटि का बि जेको आहे सो जुरत कान्हे जो पंहिंजे आवाम सां बीहनि। ॿियो, ऐं उन सां गॾु असां ॾींहं 2 में जेको आहे सो कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदासूं। उन में समूरा इहे अंग अखर ॾींदासीं त हिन क़िस्म जी जेका असां करप्शन कई आहे। हिकिड़े रुपए जो बि कमु बंदनि ते कोन्ह थियो आहे। उन जा ज़िम्मेवार जेके आहिनि सो ही हुक्मरान आहिनि, वज़ीर आला खां वठी ओ वेंदे मथे अधीअ खां वठी। ये एरिगेशन तव्हां ॿुधो ॾिसो त एरिगेशन जा खातो कंहिं वटि आहे, पैसा कंहिंखे मिलंदा आहिनि एरिगेशन जा।
इरिगेशन डिपार्टमेंट जेका आहे आबासी डिपार्टमेंट उहा कंहिंजे अंडर में आहे सभु तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त इहे जेके पैसा हुया अरबे खरबे रुपया इहे उन्हनि जे जेबुनि में विया माण्हू हींअर वीचारा पिया था ॿुॾनि 12 फुट पाणी आहे अञा पाणी निकिरण जो को बि चांस कोन्हे को 12 फुट शहर में पाणी बीठो आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ी अंगनि अखरनि सां गॾु जेका असां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदासीं जंहिंमें असांजा ॾोही जेके असांजा ज़िम्मेवार आहिनि उहे इहे ई नुमाइंदा आहिनि इहो सिंध जो वज़ीर आला आहे सिंध जो वज़ीर आहे इरिगेशन वज़ीर आहे MP आहे MNA आहे पीपल्स पार्टी ज़िले जी क़यादत आहे खैरपुर नाथन जा ॿोड़ाइण जा ज़िम्मेवार इहे